मुझे शहर में कारोबार आयो मुंह खोलियो हजम जो दुकान हाँ उते मां अगले ग्राहक के आवाज है आवाज ही से बिल्कुल बंद करी सही है बाजे जा मुंह पट्टे गए से मुझे शर्म पहुंचे हेलो 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 हां हजम जो दुकान खोलियो मां उते अगले ग्राहक के ठाए पे मुंह एकड़ो पावर आयो मुके जी उस्ताद वांदो ही मुजो मुंह में ना कलाक लेट आ जी ठीक है मां चांदो पवर वियो तो मोटियो ही कोन मो नौकर पाण के मोकलियो मुजो वञ ने पवर जो पीछो कर जो उस्ताद पवर वञे अलाए किरे तो बाकी अचे तो आरे घरा जो सोएड़ो सीन थियो वरी मां एडो हरामी कर नंढन ॿारनि खे 2 रुपया ॾेई चवनि पियो मूंखे शाहरुख खान जो हिकिड़ो पवर आयो मूंखे 100 जो नोट ॾेई कुतियो पुठिते हली हाणे ताईं ख़बरूं चारियूं ख़ैर जूं घोट साहब बि शादी कई अहिड़ा ॿिया बि मूं घोट ॾिठा मूंखे बि शौक़ु जागी पियो अची तो मां क्षमा न कयां अची तो पिंडाल कयां लाउड वाउड कोना मसीदिया लाउड पटे आयो बड़ी खुशी प्रेम ऐं जे खणी कुंवार बची वई शादी में थी वई बिस्मिल्लाह करे कुंवार के कमरे में वठी आयो मुझो हाणे मोहतरमा जो दीदार तो कयूं जे रहो मथे कयो मां हिकिड़ी अखि बसि मुझो हलो भला ख़ैर आ मुझो मोहतरमा थोड़ो घुमी फिरी दस जे खटता है नदी कमाल ही दस अंडियूं मंडियूं गेरू हणी मणे हिकिड़ो छोरो कढियमि सो बिन भागो मानस ते वियो जंहिंमहिल घर में सोचा मुंहिंजो छोरो न आहे अरे हलो छोरा हीअं खतरा खणी जेॾी महिल घर में अचां मुंहिंजो छोरो न आहे ऐं अलाह करे अचे ज़माना कुछ भी कहे मार पोइ कॾहिं कुतनि जा पेर ठाहींदो वती साईं मुंहिंजो पुट ॼण ॿुधी बचंदाऊं थी आई आहे छा थियो इहो माणे वारो रिंगट छॾी दे कोन आदत कोन छॾी छा थियो आदना में पवर में लड़न मारन मुके पूछा नहीं खस अरे लानत ही खोल दे तो बाहर पूछा नहीं तो खबर पूछा नहीं पैसा कर ले तो केर तो कोन आई केर ताई बाबा ओ अचे भाई वने भाई अचे भाई वने योरी की अचे भी बने केर के गयो तपने ने करत ना तू जो तो कर हां तो मुंह में ना है पर तो में तो हुजे न बाबा उपरात के बाद छा कई आखिर पुट केगा मुझो पुत्री कुत्ती पुट जो मार का खुदाई पे मां कोदो तुझे पिया बाबू हां बाबू इच्छे जो नॉनसेंस हां ओ पढ़े बस नहीं गालाई अंग्रेजी तुझे पिया मां उपरात के बाद बाबा आगे प्लान की बड़ो उतर आयो ठक 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 हां पुराणो निकतो जमा तो छोकर गडे कसा वाह पुत्रवा ठगा तो जमुडी हां ओ उपरात के बाद ठाकी गोदलाई भजिया अरे कर गया वारो करियो पोड़ो घर आयो वेल थी दो कल दिए दी थली एक दी थली हो ये बातो हां दिए दी थली एक दी थली गई हो अरे दर गई आयो पोड़ो अंदर आयो वेल थी दो छोड़ा वाह छडे ने गाल के तू सुधर छोरा सुधर लाया कमा पांजे पेरन दे पी बचवा पे अरे ये पेर ने बाकी तू रोजगार कर रोजगार कंदो है बाबा हफ्ते में हिकड़ो दी हां सब गाल के छड हां भैया बुधा हां जी घर आयो माने करेगा माने किथे आ अल्लाह हां अल्लाह पवर दे फटा यो इनन का मुझो खान पीनी कोने को हमा दी मथो मथो तैयारी लगी पई हां शादी तो बात हाल करने हमा वही दिन शिकार थे शिकार में भैया हां क्या करी भैया बोले ला मोर कान को ले करी भैया हमा बोले क्या करेगा हां हमा करी कोटी कोटी हां जलिस के ते को कौन हनी कोटी ने चिड़ी करी चले बाबा उदासी लो रे ठपरा है मुझे ठप्पा धनी हो जाए हेल नहीं सकता हां नाई चुपो नहीं बस मड़े के ना आयो बे तो हटला मेरा पति जब को नहीं मुझे उठा में सजा पेटो करे तो शुरू हो गए को बड़ो थे
बाबा हाणे शादी में ॻाल्हि खे हा मुंहिंजी उहा ॻाल्हि आहे छा हुआ जेकी नंढे लाकू तो कराई तुंहिंजी शादी बाक़ी तो मैं रोके नहीं जाती तोखे शादी कंदो केरु तो घर में आ घर जो घर में कीअं घर में भाती खड़ाऊं टोटल 4 केड़ा केड़ा नंबर 1 मां ॿियो मां ॿी मुंहिंजी मां हा तुंहिंजी मां हो बाबा हा तो कैसा शादी कई मूं माने सां कई वो मां को मां ऐसा करना बाबा लाली नहीं वो 100 भी तो शादी आता शरीयत जायज न थीजे अच्छा मां वाली विषय मत करे वो मुझे बात कोई चुप नहीं की ओ चुन्नू तू बेचारा उन्हें बच्चो ही ने प्यार दीजे तोखे लाली सां शादी कने को मां रिश्तो दाड़िया बड़ा तू रिश्तो चाड़ हा छोकरी सभा माणे जहिड़ी हुजे सॼे ॻोठ खे राज़ी करे अरे बाबा मुंहिंजो मतिलबु महिमान मड़ीअ में कोटो डोकी को मानी कचा हां हां पक्का देर दो काल पक्का दे पवल ने बात छोकरी पासा ॿुधी हुनखे चइजां मुंहिंजो हिकिड़ो पीउ आहे मरूम हां ठीकु आहे ठीक है मां अचां थो अच्छा न त सेट थिए न कम खे पटिजां पक्का दे कौन बड़ी एतिरे खे वठी दोस्तों रुको मी वसो दुआ कयो वो छोकरी जो मी वसे तो हिकड़ी ॾेई छॾिया जेके छॾाओ हथ मथे कयो त कहिड़ा